दीदार करण जे लाइ नबी मस्जिद अक्सा में भी हन था जंहिंजे दीदार ला रब अर्शन ता 70,000 मलाइक नाज़िल करे उन्हनि खे मोकिले थो त वञी मुंहिंजे महबूब खे मूंडे वठी अचो त मां इन चेहरे जो दीदार कयां इन महबूब के दिसा जे दिसण ला अर्शन ता मलाइक अचन था जन्नत मां सवारियों अचन थियूं जे अचण सा अल्लाह जन्नत के सीगारे तो जे अचण सा आसमानन के सीगारे तो वो महबूब इन घर में तो रहे पर इन घर में जेके प्यार रहन था रब तो फरमाए ए मुझा महबूब इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا ए मुझा महबूब जी तू सबनी का वराउल वराही ये तुझे घर वारन के हर पलीदी हर नजस का पाकन वाला पाक बनायो थम ओ मोहम्मद अमीर जी उम्मत में रहन वारो इन घर में जे के रहन था उन्हनि में नबी जूं घर वारियूं हिन से अवां मोमिनन जूं अमड़ियूं हिन घर में जेके रहन था नबी जूं न्याणियूं हिन नबी जा पुट हिन नबी जा नवासा हिन इहे बि तव्हां जे लाइ सभिनी खां आला हिन पर जेको इन्हनि सां मोहबत रखंदो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे अहल बेतन खे रब नूह जी ॿेड़ीअ वांगुरु बणाईंदो जेके इन्हनि सां मोहबत कंदा मुंहिंजा अहल बेत गॾाए जन्नत में पाण सां वठी वेंदनि जंहिंजी मोहबत अलीउल मुर्तज़ा सां हूंदी जंहिंजी मोहबत इमाम हसन ऐं हुसैन सां हूंदी क़यामत जो ॾींहुं थींदो रब जो हुक्म थींदो ओ अहल बैतो वञो दिलबराबाद में तुंहिंजी मोहब्बत में अचण वारनि हर हिक खे गॾाए पाण सां जन्नत वठी हलो सुभान अल्लाह उम्मीद आहे त उन ॾींहुं असां बि मुर्शिद दिलबर साईं जे सदके बख़्श जी जन्नत ॾे हलंदासीं सुभान अल्लाह मां चवां थो त हिकिड़ो गज़ल ॿुधायां ॿुधंदो मुझे ए शहीद करबला तो के सलाम देखिए रब ज़ुबान दुनिया सो पढ़ रहा है ए शहीद करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए शहीद करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम अल्लाह तबारक व तआला मुझे चवण मांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए आखिर में सभिनी खे अर्ज़ तो कयां हेतिरा हुसैन जा हुबदार आया आहियो सुभान अल्लाह इन हुसैनी महफ़िल में केर बि खाली न वञे कुझु न कुझु पिराए त वञिजे कुझु वठी वञिजे कुझु पिराए वञिजे तहांजे लाइ तहांजे बच्चन जे लाइ तहांजे ईंदड़ नसुलनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे प्यारे दोस्त सुहिणे दिलबर सां ख़िदमत कई ॾिसो मेलो लॻंदो आहे हर को मेले ते ईंदो आहे को मिठाई वठंदो को मेसूं वठंदो को लड्डू वठंदो को बूंदियूं वठंदो सुहिणे हुसैन जो मेलो आहे हितां खाली हथे वञो त सुठो नथो लॻे मेले जी मिठाई वठणी पवंदी मिठाई अहिड़ी जेका तुंहिंजे नसुलनि खे आबाद कंदी मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जा किताब हिते स्टॉलनि ते मौजूद इहे तव्हांखे वठणा आहिनि इहे तव्हां समूरनि खे वठणा आहिनि ऐं पंहिंजे पाण खे बि पढ़ी पाण खे पढ़णो आहे पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधाइणो आहे पंहिंजे यारनि खे तोहफ़े में ॾियणो आहे त इहे पढ़नि त महबूब जो शल हिननि ते बि रंग चढ़े अल्लाह मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए आख़िर दावाना कुर्सी टेबल